शेयर कंदासीं। सिंध में डेंगी वायरस जा वार जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि में 418 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सूबे में हिन महिल ताईं 11,560 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मूजिबि कराची डिवीज़न में 355, हैदराबाद डिवीज़न में 46, मीरपुर ख़ास डिवीज़न में 10 ऐं शहीद बेनज़ीराबाद में 7 डेंगी वायरस जा केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मूजिबि सूबे में हिन महिल ताईं डेंगी वायरस केसिस जो अंग वधी 11,560 थी वियो आहे। कराची में गुज़िरियल 24 कलाकनि में कोरंगी ज़िले में 112, ओभर ज़िले में 82, सेंट्रल में 58, ॾखण में 39, मलीर में 44, ॾखण में 40, ओलह में 11 ऐं क्यामाड़ी में 8 डेंगी वायरस जा केसिस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते मूजिबि कराची सूबे में हिन महिल ताईं डेंगी वायरस विघे फौत थींदड़नि जो तादाद वधी 38 थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, डेंगी वायरस बाबत तव्हांखे अपडेट करिया हूं। सिंध में डेंगी वायरस जा वार जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि में 468 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सूबे में हिन महिल ताईं 11,560 केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते चवण आहे त कराची डिवीज़न में 355, हैदराबाद डिवीज़न में 46, मीरपुर ख़ास डिवीज़न में 10 ऐं शहीद बेनज़ीराबाद में 7 डेंगी वायरस जा केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त सिहत खाते जो वधीक चवण आहे त कराची सिहत खाते मूजिबि सूबे में हिन महिल ताईं डेंगी वायरस केसनि जो अंग वधी 11,560 थी वियो आहे। कराची में 24 कलाकनि दौरान कोरंगी ज़िले में 112, ओभर ज़िले में 82, सेंट्रल में 58, ॾखण में 39, मलीर में 44, ॾखण में 40, ओलह में 11 ऐं क्यामाड़ी में 8 डेंगी वायरस जा केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते मूजिबि कराची सूबे में हिन महिल ताईं डेंगी वायरस विघे फौत थींदड़नि जो तादाद 38 थी वियो आहे।